फॉल विद वाक पीरज़ादा में वेलकम कयां थी हिकु दफ़ो ॿीहर ज़बरदस्त ऐं इंफॉर्मेटिव पॉडकास्ट खणी आई आहियां अव्हां जे लाइ। ऐं जेके गेस्ट अॼु असांजे प्रोग्राम में असां सां गॾु आहिनि उहे पाण बहितरीनु नमूने पंहिंजे पाण खे सोसाइटी में कॉन्ट्रीब्यूट कनि था पिया। ऐं वेलकम कयूं था स्पोक पर्सन सिंध गवर्नमेंट सुखदेव साहब खे। अस्सलाम वालेकुम। हाउ आर यू? I'm good. How are you? I'm fine. ऐं फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच थोरा तव्हां टाइम कढी आया। ऐं जेके अॼुकल्ह सिंध हुकूमत जे हवाले सां काफ़ी कम जेके आहिनि उहे ॾाढा डिजिटली बि ऐं मॉडर्नाइज़्ड थी रहिया आहिनि। कराची खे हिकिड़ी नई शिकिल ॾिनी वञे थी। हिन में मां सम्झां थी बिल्कुलु तव्हांजो टाइम ॾाढो ऑक्युपाइड आहे, पर पोइ बि तव्हां टाइम कढी आया आहियो। थैंक यू सो मच, महिरबानी वंस अगेन तव्हांजी। Thank you for having me. अच्छा सुखदेव, सभ खां पहिरियां आई वुड लाइक टू आस्क त जेको हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर सभ खां वॾो मसइलो आहे कराचीअ जो, उन खां अलावा सिंध में रहंदड़ माण्हुनि जो बेरोज़गारी बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे ऐं तालीम तहफ़ुज़, त हीअ सभु जेके चैलेंजिस आहिनि हिन में सभ खां वॾो बैरियर तव्हां छा था सम्झो त छा आहे? छा अवाम जी तरफ़ां कहिड़ी कमी आहे जंहिं तरीक़े सां उहो पूरी नथी थी सघे, या वरी गवर्नमेंट हवाले सां कहिड़ी शइ आहे जेके बैरियर विच ते अचे थो? तव्हां चार शयूं चयूं, तालीम, तालीम, तहफ़ुज़, इंफ्रास्ट्रक्चर ऐं रोज़गार। अनएम्प्लॉयमेंट, रोज़गार। इन खे तव्हां नैरो करे ॾिसो त इलाही हे सिंध जो मसइलो न आहे, मुल्क जो मसइलो आहे। पंजाब में बि इहो ई मसइलो आहे, केपी में बि इहो मसइलो आहे, केपी में अञा वर्स आहे, बलूचिस्तान में अञा वर्स आहे, सिंध में बनस्बत बहितर आहे। तव्हांजे मुल्क जी 45% आबादी बिलो द पावर्टी लाइन चवंदा आहिनि रहे थी पई, माना शरह गुरबत खां हेठि पई रहे। माना 2 वक़्त जो मानी डेली जेको अरेंज नथा करे सघनि, अधु खनि आबादी या 44% आबादी था चओ, इहो मां नथो चवां, वर्ल्ड बैंक चए थी पई उहा रहे थी पई। छो त तव्हांजो जेको मईशत जो पैटर्न रहियो आहे हाणे खां न 20 सालनि खां 25 सालनि जो, उहो ॾाढो इरेटिक रहियो आहे। कंहिं साल ग्रोथ हूंदी आहे, नौकरियूं ईंदियूं आहिनि, प्राइवेट सेक्टर ईंदो आहे, वधंदो आहे, माण्हुनि खे रोज़गार मिलंदो आहे, कारोबार हलंदा आहिनि, नेक्स्ट ईयर वरी लॉसिस हूंदा आहिनि। ईअं इरेटिक पैटर्न तव्हां ॾिठो नवाज़ शरीफ़ दौर में बि, हाणे जेको लास्ट हुयो उन खां पोइ वरी इमरान ख़ान दौर में बि ख़बर पवंदी। फॉर एग्ज़ाम्पल को राइस इंडस्ट्री सां ऐं फूड इंडस्ट्री सां रातो राति फूड इंडस्ट्री में प्राइसिस डबल थी वियूं, रातो राति वरी किरी पियूं। ईअं त हाणे ॾिठो कणिक जी प्राइस हुई, मिसाल मां ब्रॉडर लेवल ते ॻाल्हायां थो, 4400 रुपया कणिक मण हुई ऐं 3 महीननि में 2200 थी वई। ऐं ख़बर पए भई फार्मर्स जेके आहिनि पंहिंजो इनपुट कॉस्ट न कनि, तव्हांजो पैटर्न इरेटिक रहियो आहे, त नेचुरली तव्हांजो कुझु जॉब सेक्टर थ्रू आउट द कंट्री उन में अनएम्प्लॉयमेंट घणी आहे। जंहिं मुल्क जी तव्हां हिते ई तव्हांखे सुवाल जवाबु मिले न, 45% आबादी बिलो द पावर्टी लाइन हुजे, गुरबत मेन सबबु आहे। सिंध जो इशू छा आहे? 2008 में पीपल्स पार्टी अचण खां पहिरियों जेको 1997-98 खां 2008 ताईं पीरियड हुयो, सिंध खे इग्नोर कयो वियो विथ रिगार्ड्स टू जॉब्स। जेके बि पैसो अचे पियो मुल्क में आया उहो US एड मां अचे या उन आमिर जे दौर में इंडस्ट्रियल इंटरनेशनल डोनर्स खां अचे पियो, त उहो जीअं इंडस्ट्री वधाइनि पिया, जॉब्स ॾियनि पिया, उहे सिंध में हुननि जो कोशिशि न ॾियनि, घटि ॾियनि। ऐं सिंध में अगरि ॾियनि त सिर्फ़ु हिकिड़ी अर्बन सेंटर ॾियनि पिया, कराची मां उन्हनि मां हिकिड़ी उन्हनि जी मखसूस जमात हुई जेके उनजी फेवरेट हुई, जेके कराची ते उनखे रूल करणु ॾिनो। उन्हनि वरी उनखे लसानी रंग ॾेई सिर्फ़ु पंहिंजे लसानी ग्रुप खे ॾिनो, त ओवरऑल सिंध में 12 साल 13 साल गैप अची वियो, नौकरियूं उन लेवल ते मिलनि न पियूं। 2008 में पीपल्स पार्टी आई, नेचुरली रूरल अवाम हुजे, कराची जे अवाम हुजे या सिंधी अवाम हुजे, उनजी एक्सपेक्टेशन वधी वियूं। असां वटि एतिरी नौकरी न हुयूं जेतिरो असां ॾेई छॾियूंसीं, त नेचुरली अवाम जो इनसार वधी वियो हुकूमत जे मथां, प्राइवेट सेक्टर खां हटी करे, छो त एक्सपेक्टेशन वधी वियूं। 1 साल में तव्हां 5 सालनि जी नौकरियूं ॾियो पिया, त इन करे उहो टिल्ट गवर्नमेंट जो फोकस अची वियो घणो, त माण्हुनि जो गवर्नमेंट में एक्सपेक्टेशन वधी वियूं, जेके एक्सपेक्टेशन हाणे बि आहिनि। हींअर बि तव्हां ॾिसंदव त हाणे बि आहिनि, किथे बि कंहिं बि इकॉनमी में न हूंदो आहे त सभिनि जो इनसार गवर्नमेंट जे मथां हुजे, टू एन एक्सटेंट हूंदो आहे, जिते ॿियो को रोज़गार न हूंदो आहे, प्राइवेट सेक्टर न। हिते तव्हां ॾिसो असां सॼो टिल्ट जेको आहे उहो गवर्नमेंट सेक्टर ॾे आहे, सिंध हुकूमत जे मथां आहे। सॼी एक्सपेक्टेशन सिंध गवर्नमेंट मां आहे त तव्हां असांखे नौकरी ॾियो। जे मां बैचलर्स कई आहे त मां सिंध हुकूमत तां नौकरी घुरंदुमि, जे मां मास्टर्स कई आहे मां सिंध हुकूमत तां नौकरी घुरंदुसि, जे मां PhD कई आहे मां सिंध हुकूमत तां नौकरी घुरंदुसि, जे मां MBBS कई आहे त मां सिंध हुकूमत तां नौकरी घुरंदुमि, मां कंप्यूटर साइंस कई आहे मां सिंध हुकूमत तां नौकरी घुरंदुसि। प्राइवेट सेक्टर ॾे उन सार न, जो प्राइवेट सेक्टर खे अनफॉर्चुनेटली माज़ी में हिते डेवलप थियणु ॾिनो ई न वियो। जॾहिं खां सिंध में असां आया आहियूं 2008 खां, त असां कोशिशि कई आहे प्राइवेट सेक्टर खे अञा बि अपलिफ्ट कयूं, त उहो पंहिंजो रोल अदा करे माण्हुनि जो जेको सप्लाई एंड डिमांड जो गैप आहे नौकरियुनि जो, उहो फिल करे। पर नेवरदलेस जेके क़ौमी क़ुवतूं उहे जेके माना सिंध खे काफ़ी हिते बर्दाश्त न कंदियूं आहिनि, गिवन दैट सिंध सां मतिलबु मां नथो जेको नफ़रत आहे, त उन्हनि जी प्रेफरेंस इहा आहे त जेको पावर सेंटर आहे उहो कराची जे सिंध खां ॿाहिरि हुजे। त नेचुरली तव्हां ॾिसंदव हिकिड़े सूबे में सभिनि खां वधीक नौकरियूं आहिनि, हिते इन करे बिल्कुलु जॉब जो इशू आहे। इहो अञा हिन में पाण रिज़ॉल्व कीअं थींदा इशूज़ जेके आहिनि, इन जे लाइ मतिलबु छा फ्यूचर प्लानिंग आहे?
ॾिसो न रिज़ॉल्व कीअं थींदा जेसि ताईं सभई इक्वली ट्रीट न थींदा चारई सूबा मुल्की मईशत में डेवलपमेंट थिए थी पई तव्हां हिकु सूबे खे ॿियनि सूबनि खे वधीक डेवलपमेंट ॾींदव ॿियनि सूबनि खे घटि ॾींदव नेचुरली गवर्नमेंट कॾहिं बि इन पोजीशन में न ईंदी त आवाम खे सॼियूं नौकरियूं ॾेई सघे उनजी एक्सपेक्टेशन पूरी करे तव्हांखे प्राइवेट सेक्टर खे फ्लरिश करिणो पवंदो तव्हां कराची मां डेवलपमेंट सेस वठो था कराची मां पोर्ट मां टैक्सिस वठो था वरी कराची तव्हां पैसा बि नथा ॾियो मां हाणे मिसाल थो ॾियां कराची मां तव्हां वठो था त यू आर सपोज टू इन्वेस्ट बैक इन टू द प्रोविंस तव्हां OGDCL मां गैस कढो था तव्हांखे सोशल सपोर्ट फंड ॾियणो आहे तव्हां उहो नथा ॾियो माड़ी पेट्रोलियम मां तव्हां कढो था पिया अलाए मूंखे नाला खणणु घुरिजनि न घुरिजनि बट अदरवाइज़ जेकी बि तव्हां मल्टानेशनल ॾिसो जिथां मुंहिंजो इलाइक़ो आहे घोटकी उतां तव्हां गैस कढो था थर मां तव्हां बिजली ठाहियो था पिया कराची मां तव्हां जेको आहे इहो डेवलपमेंट सेस था वठो पोर्ट में सॼो टैक्स था वठो जॾहिं उहे सॼा पैसा था खणी था वञो ऐं वापसी में कुझु ॾियो ई कोन था पिया त सिंध गवर्नमेंट पंहिंजे पैसनि मां पंहिंजे खीसे में केतिरो हुनजो ख़ाल पूरो कंदी कंहिं हद ताईं करे सघंदी नेचुरली आवाम जी नाराज़गी वधंदी टेक्निकल शयूं आहिनि पर अगेन जेके असांजा वफ़ाक़ में हुकूमतियूं ईंदियूं आहिनि तव्हां ॾिठो हूंदो 8 खां 13 ताईं जॾहिं सिंध मां पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई त असां चारनी सूबनि खे पीपल्स पार्टी इक्वली खईं हली वज़ीर आज़म असांजो पंजाब मां हुयो असांजो डिप्टी स्पीकर हुजे स्पीकर हुजनि KP मां चारनी सूबनि खे मां रिप्रेज़ेंटेशन ॾिनीसीं ऐं सिंध खे बि अपलिफ्ट कयोसीं मेन सिंध में तव्हां ॾिसो हींअर बि तव्हांखे अगरि मेन डेवलपमेंट मिलंदी उहा उन दौर जी जेको 8 खां 13 ताईं इहो फेडरल गवर्नमेंट जो दौरु हुयो पीपल्स पार्टी उन खां पोइ जेतिरो असांखे ऑन अवर ओन रिसोर्सिस करे सघूं था असां कयूं पिया पर नेवर द लेस जेके पावर स्ट्रक्चर में क़ुवतूं वेठियूं आहिनि उन्हनि खे चइनी सूबनि खे इक्वली खणणो पवंदो इन में ॾिसो न को शक न हिकिड़ो पंजाब मां खुली ॻाल्हायां पंजाब जी तरफ़ टिल्ट वधीक आहे डेवलपमेंट जो NH सिंध में पंहिंजा जेके उन जा मोटरवे ठाहिणा आहिनि उहो न ठहींदी आहे पर पंजाब में सूबाई प्रोविंशियल जेको आहे रोड ठाहींदा आहिनि सूबे जा पंहिंजा रोड ठाहींदा आहिनि हिते असांखे नेशनल हाईवे जो लिंक नथा ॾियनि पंजाब में तव्हां वञो था पिया ऐं उते तव्हांजा मोटरवे सही आहिनि सिंध में अचो था मोटरवे सही न आहे सिंध खे मोटरवे ते जेके हालात ॾिसी GT रोडनि ते या नेशनल हाईवे डोमेन में अचनि त लॉ एंड ऑर्डर जा हालात ॾिसी असां हींअर पंहिंजी हाईवे पुलिस फोर्स लॉन्च कई आहे वेयर इज़ इहो डोमेन आहे नेशनल हाईवे जो नेशनल हाईवे हर टोल प्लाज़ा खां असांखां टैक्स थो वठे M9 ते वठे थो तव्हां सिंध में वञो हर 50 किलोमीटर ते हर 40 किलोमीटर ते हर 60 किलोमीटर ते टोल प्लाज़ा आहे कंजलड़ में त ॿ टोल प्लाज़ा आहिनि टैक्सिस वठी थो वञे वापसी हाणे कोन थो त इन सिचुएशन में असां केतिरो उनखे कंदासीं पिचन कंदासीं रिसोर्सिस आहिनि लिमिटेड इन NFC तहत त इहो जेको पंजाब सेंट्रिक फोकस आहे इनखे थोरो टिल्ट करिणो पवंदो इक्वल करिणो पवंदो पोइ वञी मसइला सही नमूने हल थींदा ठीकु अच्छा ऐं तहफ़ुज़ बि हिकिड़ो सभ खां वॾो चैलेंज आहे ऐं कराचीअ जहिड़े शहर में हर रोज़ जेके सिक्योर न आहे बिल्कुलु बि शहर त हुन में तहफ़ुज़ खे अञा वधाइण जे लाइ कहिड़ा सिंध हुकूमत जेके प्लान करे रही आहे बिल्कुलु हिन में क्राइम रेशो बनस्बत ॿियनि शहरनि जे कराची वधीक उन जे पाण वजूहात बि आहिनि कुझु कोताहियूं बि आहिनि ऐं कुझु पाइपलाइन शयूं बि आहिनि वजूहात छा आहिनि कराची तव्हांजो मेल्टिंग पॉट आहे मेल्टिंग पॉट कीअं आहे त तव्हांजे पूरे मुल्क जी आबादी इस्लामाबाद जी हुजे लाहौर जी हुजे पेशावर जी हुजे कश्मीर जी हुजे गिलगित जी हुजे पूरे रूरल सिंध जी हुजे अची कराची में रहण थी अचे पई तव्हांजे मुल्क जी 15% लॻभॻि आबादी हिकिड़े शहर में आहे तव्हां इस्लामाबाद लाहौर पेशावर मिलायो पोइ बि कराची उन खां वॾो आहे नेचुरली जॾहिं अहिड़ो थींदो आहे एॾो वॾो शहर हूंदो आहे त उनखे मैनेज करणु ॾुखियो हूंदो आहे माण्हू अक्सर कंपेरिज़न कंदा आहिनि पोइ दुबई में वॾी आबादी आहे दुबई कीअं मैनेज थिए थो कराची छो न दुबई तव्हां आबादी खणी ॾिसो कराची आबादी खणी ॾिसो हिन खे मैनेज करणु स्पेशली उन जॻह ते जॾहिं सिंध गवर्नमेंट जे पंहिंजे डोमेन में अधु शहर अचे ई कोन थो अधु शहर फेडरल टेरिटरी में आहे किथे तव्हां ॾिसंदो कैंटोनमेंट आहिनि किथे तव्हां ॾिसंदो इंडस्ट्रियल ज़ोन्स अहिड़ा आहिनि जेके फेडरल में आहिनि काफ़ी तव्हां इहे ॾिसंदो त डिफेंस ठहियल आहे DHA उहो तव्हांजो सिंध गवर्नमेंट उन में न आहे काफ़ी अहिड़ियूं हाणे शारा फैसल जो अक्सर मिसाल ॾिनो शारा फैसल में देर आर मोर देन 10 खां वधीक अहिड़ियूं एजेंसियूं जेके लैंड ओन करनि थियूं शारा फैसल ते ईअं न त सॼो डोमेन सिंध गवर्नमेंट जो कराची में काफ़ी कोताहियूं आहिनि नेवरदलेस हींअर जेको उन ते कमु थो हले हिकिड़ो त इम्प्लीमेंट थी वियो ऑलरेडी जेको सेफ सिटी आहे जंहिंमें तव्हांजो हिकिड़ो कंपोनेंट हुनजो ई चलान जो बि आहे ऐं सेफ सिटी सां गॾु काफ़ी बहितरी ईंदी क्राइम में ऐं उन सां तव्हांखे फ़र्क़ु नज़र बि अचे थो पियो क्राइम जे हवाले सां मेन इम्पोर्टेंट पॉइंट सेफ सिटी में कहिड़ा आहिनि जेके फ्यूचर प्लानिंग्स में सेफ सिटी इहो बेसिकली आहे त कैमराज़ जेके ANPR कैमराज़ लॉन्च कया विया आहिनि उहे पूरे कराची में फ़िलहाल थिया आहिनि फ़िलहाल मेन शाहराहनि ते मेन रोडनि ते थिया आहिनि आहिस्ते आहिस्ते फेज़ आउट थी 12,000 खनि कैमरास लॻनि था उन में इहो हूंदो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी जी मदद वरिती त को बि फॉर एग्ज़ाम्पल क्राइम थिए थो त उते उहो रिकॉर्ड थी वेंदो जेको क्राइम करे थो जीअं मोटरसाइकिल ते गाॾी ते उन जो रिकॉर्ड अची वेंदो ऐं उनजी शिकिल जेकी आहे उहा पहचानजी वेंदी उहो वरी कनेक्टेड आहे S4 सिस्टम्स असांजे S4 जेको आहे जेके टोल प्लाज़ास आहे पूरे सूबे जा आहिनि
उहे सॼा सेम कंपोनेंट सां लिंक्ड आहिनि। मां मिसाल थो ॾियां, कुझु अर्सो पहिरियों DHA फेज़ 8 मां गाॾी चोरी थी, हा ठीकु आहे, उनखे टूल प्लाज़ा ते फॉइल कयो, अटैम्प्ट कई, माण्हू खे किडनैप करण जी कोशिशि कई, फॉइल कयो वियो। कीअं त उहो कैमरा में अची वियो, सिंध गवर्नमेंट टेक्नोलॉजी हुई, S4 जी टेक्नोलॉजी, टूल प्लाज़ा तां क्रॉस थिए पियो, उन जी शिकिल कैप्चर थी वई, उनखे असां जेको आहे अरेस्ट करे वरितो। सिमिलरली हींअर हिकिड़ो असां नौजवान हुयो, अनफॉर्चुनेटली ही डाइड, मक्सी कम्यूनिटी सां हुयो, मां ज़ैनमो नालो माफ़ कजो लहे पियो, त उनखां जॾहिं उन गाॾी खसियऊं कराची मां, ऐं जॾहिं उहे कचे या डाकू या दाड़ेल उनखे कचे में गाॾी खे खाए पिया वञनि, कि 4x4 ते हैदराबाद उनखे इंटरसेप्ट कयो वियो। त इहो बि इन S4 टेक्नोलॉजी जे तहत हुयो। सेफ सिटी जा जेके कैमरा असांजा एक्टिवेट थियल आहिनि, उतां उन डाकुनि जी शिकिल खईंसीं, जंहिंखे S4 जी कैमरास, टूल प्लाज़ा जा कैमरास कैप्चर करे वरितो। इहो हिकिड़ो कंपोनेंट आहे। हींअर जेको मेन कंपोनेंट अचे पियो, उहो आहे मास्टर प्लान 2047 जो। मास्टर प्लान जेको ठहण पियो न, ठहियो न आहे, इन प्रोसेस आहे, जेको एक्सपेक्टेड आहे 2026 जी एंड ते अची वेंदो। मास्टर प्लान आहे छा, हुन में इंटीग्रेशन असां करण था वञूं पिया। इंटीग्रेशन जो मतिलबु कीअं त हिकिड़ी सिंक्रोनाइज़ेशन पाण में न आहे, पाण में जेके बि हिते फेडरल लैंड ओनिंग एजेंसीज़ आहिनि, लोकल टाउन्स आहिनि, KMC आहे या सिंध गवर्नमेंट एडमिनिस्ट्रेशन, इन जे विच में पाण में जेको ब्रिज गैप आहे, उनखे ब्रिज करण लाइ, गवर्नेंस इशूज़ खे हल करण लाइ मास्टर प्लान पियो अचे। जॾहिं मास्टर प्लान इम्प्लीमेंट थींदो त काफ़ी शयुनि ते फ़र्क़ु पवंदो। नेवरदलेस स्ट्रीट क्राइम जो इशू आहे, उन में पहिरियों खां फ़र्क़ु पियो आहे, ऐं इन में मां सम्झंदो आहियां इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे। सही। अच्छा, ई चालान बि जॾहिं खां आयो आहे त सॼी कराची में काफ़ी जो जेको आहे सो असर बि पियो आहे, पर इन ते तनक़ीद बि ॾाढी थी आहे, ऐं इन में ख़ासि तौर ते पॉलिटिकल ॿियूं पार्टीज़ जेके आहिनि उन्हनि जी तनक़ीद घणी था ॿुधूं पिया। त छा सिंध हुकूमत अॻ में पॉलिटिकल पार्टीज़ खे एतमाद में कोन वरितो छा? ॿ एस्पेक्ट आहिनि। हिकिड़ो पॉलिटिकल पार्टियुनि जो ॿुधायां थो, पोइ मां ॿुधायां थो त ज़रूरत छो पई इन शइ जी। जॾहिं 2025 शुरू थियो, ट्रैफिक रिलेटेड डेथ्स उअं ई कराची में हूंदियूं हुयूं, हर मुल्क में जिथे बि मेट्रोपॉलिटन शहर हूंदो आहे, न्यूयॉर्क खणो, लंडन खणो, सिडनी खणो, कराची खणो, मुंबई खणो, उते हमेशह ट्रैफिक रिलेटेड रेशो वधीक हूंदो आहे डेथ्स जो। छो त उते ट्रैफिक घणी हूंदी आहे, आमदोरफ़्त घणी हूंदी आहे, ट्रांसपोर्ट घणी हूंदी आहे। 2025 जीअं शुरू थियो, जेके नवां स्टेट्स शुरू थिया ट्रैफिक जी एक्सीडेंट्स जा, उहो रेशो वधी वियो। ट्रॉलर हिट करनि पिया पंहिंजो बाइकनि वारनि खे, उहे पंहिंजी फैमिली सां गॾु हुया, काफ़ी डेथ्स थी वियूं। त सिंध गवर्नमेंट इन खे रिकग्नाइज़ कंदी त भई हाणे हिकिड़ो वॾो हिकिड़ो मेजर इशू आहे, उनखे हिकु तव्हां मसइले खे हिकु पहलू सां नथा करे सघो, पूरो डिसिप्लिन सभिनि खे आणणो पवंदो। फॉर एग्जाम्पल, बाइक जेको वञे थो पियो, जे उहो ट्रॉलर सां हिट थिए थो, त बाइक वारे जी बि ज़िम्मेदारी आहे त हेलमेट पाए। हेलमेट उनजी पंहिंजी सिक्योरिटी लाइ, ऐं उहो अगरि इन खां अलावा वरी हिकिड़ी बेसिक नॉलेज हूंदी आहे त जेके बि हैवी राइडर्स हैवी गाॾी ड्राइव कनि था, त इट्स कॉमन सेंस त उन्हनि खे लेफ्ट ऐं राइट जा बिल्कुलु बि जेके वेझा हूंदा आहिनि उहे नज़र ई न ईंदा आहिनि, छो त उहो तमामु हिकिड़ी वॾी हाइट ते थो वेठो हुजे। त इहो वरी हिकिड़ो जेको मोटर बाइक थो हलाए, उन ड्राइवर खे ख़्यालु करिणो आहे त हिकिड़ो डिस्टेंस उनखे मेंटेन करिणो आहे। नेवरदलेस असां विक्टिम ब्लेमिंग नथा करे सघूं, असां नथो चई सघूं त उन छो त हेलमेट न पातो त उनजी ग़लती, असां नथा करे सघूं। असां लाइ सभु इक्वल आहिनि, ऐं इट्स द जॉब ऑफ द गवर्नमेंट टू प्रोटेक्ट एवरी सिटीज़न। ईअं ई हर कंहिंजे ट्रैफिक डिसिप्लिन डिफरेंट आहे। बाइक वारे जो ट्रैफिक डिसिप्लिन डिफरेंट हूंदो आहे, ट्रॉलर वारो डिफरेंट हूंदो आहे, कार वारो डिफरेंट हूंदो आहे, रिक्शे वारो डिफरेंट हूंदो आहे, साइकिल वारो ट्रैफिक डिसिप्लिन डिफरेंट हूंदो आहे। तव्हां छो पॉलिटिकल पार्टियुनि खे एतमाद में वरितोसीं न वरितो? जॾहिं हे रेशो वधी वियो डेथ्स जो, त पहिरियों सिंध असेंबली जी स्टैंडिंग कमेटी हुई, जंहिंखे असांजे होम मिनिस्टर साहिबु चेयर कयो। उते जेके अपोजिशन जूं पार्टियूं हुयूं उहे आयूं, उन्हनि जेको मोटर व्हीकल एक्ट जंहिंखे असां अमेंड कयो आहे, जंहिं तहत ई सॼो ई चालान जो सिस्टम, शेड्यूल, पैसा केतिरो चालान छा, उन ते पूरो बहस थी। उन में सभिनि अपोजिशन पार्टियुनि पंहिंजो इनपुट ॾिनो, हिनखे हीअं कयो, हीअं कयो, हीअं कयो। अच्छा, उन स्टैंडिंग कमेटी खां पहिरियों उहे अपोजिशन पार्टियूं असांखे तनक़ीद पियूं करनि त तव्हां सिंध गवर्नमेंट का शइ छो नथी करे पई, त तव्हांखे हर महीने 20 माण्हू, 50 माण्हू, 40 माण्हू जी डेथ थिए पई, तव्हां न आए हलो, तव्हां नथा कयो कुझु। त इन शइ खे असां जॾहिं करण ते वियासीं, स्टैंडिंग कमेटी में आया, उन्हनि पंहिंजो इनपुट ॾिनो। इहा शइ ऑन रिकॉर्ड आहे त राइट टू इंफॉर्मेशन तहत को बि आम शहरी सिंध जो, पाकिस्तान जो, इहा शइ सिंध असेंबली खां रिकॉर्ड वठी सघे थो पियो। स्टैंडिंग कमेटी जा मिनट्स आहिनि, घुराए वठो त उन में कहिड़ा कहिड़ा अपोजिशन जा MPs हुया, MQM जा कहिड़ा हुया, जमात इस्लामी जा कहिड़ा हुया, कहिड़ी पार्टी जा केतिरा हुया, पीपल्स पार्टी जा केतिरा हुया, उन्हनि छा चयो, उन्हनि जो इनपुट छा हुयो, उहो ड्राफ्ट तयारु थी वियो। लॉ मिनिस्ट्री गवर्नमेंट बिल थी करे लॉ मिनिस्ट्री थ्रू लॉ मिनिस्टर फ्लोर ऑफ द असेंबली में प्रेज़ेंट कयो, उते इन शइ खे सपोर्ट कयो वियो। इहो मेजॉरिटी वोट्स खां सिंध असेंबली में पास थियो कानून, जो मोटर व्हीकल एक्ट 1980s, 60s, 70s जो, उन में अमेंडमेंट जी मां ॻाल्हि थो कयां। माना इन हद ताईं हू असां सां सहमत हुया। पहिरियों असांखे जेको तनक़ीद पिया करनि, कुझु कयो कोन था, कयोसीं त कानून जा नहीं था। द मोमेंट इट वेंट ऑपरेशनल, 3 महीननि खां पोइ, 3.5 महीननि खां पोइ हाणे ऑपरेशनल थियो, कानून ठहियो आहे, इम्प्लीमेंट बि करिणो आहे, शेड्यूल आयो, हर शइ आई 3 महीना पहिरियों खां, हाणे ऑपरेशनलाइज़ थी वियो आहे।
हाणे असां तनक़ीद करनि था, हाणे उन जे ख़िलाफ़ु रेज़ोल्यूशन विझनि था पिया। मसइलो इहो हुन वटि सियासत लाइ कुझु बचो कोन्हे, सियासत करनि छा ते त छा चवंदा बाल की खाल उतारना या नोड़ियूं नांग ठाहिणु, त उहा ई बसि शइ थी थिए पई। ऐं मुंहिंजे ख़्याल में ॾाढो हिकिड़ो रेवोल्यूशनरी इनिशिएटिव आहे। नेवरदलेस मां सम्झो थो असांजी आवाम खे टाइम लॻंदो यूज़ टू थियण लाइ, छो त ट्रैफ़िक डिसिप्लिन जो फुक़दान असां वटि माज़ी खां इलाही अर्सो रहियो आहे। जंहिं शहर जी आवाम 30 साल 40 साल 50 साल बग़ैर कंहिं ट्रैफ़िक डिसिप्लिन जे हले, ऐं तव्हां ओवरनाइट तव्हां हेॾो रेवोल्यूशनरी स्टेप खणो ऐं तव्हां एक्सपेक्ट कयो त हफ़्ते में उहा डिसिप्लिन थी वेंदी, त पोइ इहो असांजे तरफ़ां नाजाइज़। पर नेवरदलेस सूनर बेटर लेट देन नेवर, बेटर लेट देन नेवर। त इहो भले असां लेट ई सही, इनखे पहिरियों इनिशिएट थियणो हुयो, पर हाणे थियो आहे त असां एक्सपेक्ट था कयूं। त ॾिसो न, इन सां माण्हू असांखे तनक़ीद था करनि त असां लाइ कोई इहो रेवेन्यू जनरेशन टूल आहे या रेवेन्यू हिन मां असां जनरेट कंदासीं। भई घणो असां रेवेन्यू जनरेट करे वठंदासीं साल में? 1 अरब, 2 अरब, 1.5 अरब, जिथे असांजो 1000 अरब जो बजट आहे साल जो, मे बी मोर देन दैट सिंध जो, त असांखे 1 अरब 2 अरब में छा फ़र्क़ु पवंदो कराची में? हे बेसिकली इंसानी जान खां मथे का शइ न आहे, उन्हनि खे प्रोटेक्ट करण लाइ, सिक्योरिटी लाइ। हाणे असांखे इहो थो कयूं त असांजी बाइक वञे मथां 5000 जो चालान आहे, इलाही महांगो आहे। भाई उहो अगरि हेलमेट न पाईंदो उन जी पंहिंजी जान ते अची वेंदी। आया उन जी जान 5000 महांगी आहे त पोइ त इंसान न करण जे लाइ कोशिश कंदो। डिटेरेंस लॉ जो मेन मक़सदु छा हूंदो? डिटेरेंस। त माण्हू में ख़ौफ़ हुजे त मां कानून जी भनकड़ी न कयां, त मुंहिंजी कानून जी भनकड़ी करण सां ॿिए कंहिंखे नुक़सान न थिए। बिल्कुलु ट्रू। त उहो डिटेरेंस जो कमु कंदो आहे, ऐं उन में बि असां उन्हनि खे 50% वेव ऑफ जो तरीक़ो ॾिनो आहे शुरू 2 ॾींहं तनक़ीद करणु थींदो, त पोइ त हर शइ। अच्छा, चालान जॾहिं वञनि था माण्हुनि ते त चओ बाय पोस्ट वञनि था, त उहो पेमेंट उहो कीअं करे, ऐं छा हुन जो अॻिते हली को डिजिटली पेमेंट जो बि को सिलसिलो हलंदो? ऑलरेडी डिजिटली सॼो चई उहा उन में तव्हां जॾहिं चालान ईंदो त उन में हिकिड़ो उनजी पंहिंजी एप्लीकेशन आहे ट्रैक्स, उन जे थ्रू या बैंकिंग ऐप जे थ्रू या जेकी 11 तक़रीबन आहिनि सेंटर्स जेके ट्रैफिक जा, उन्हनि में सॼो उन में, ऐं 50% तव्हांखे वेव ऑफ बि थिए थो शुरू या ॾाढी इफ यू पे। अच्छा, फर्स्ट जेको चालान हूंदो इट्स फॉरगिवेबल, उहो माफ़ थी सघे थो अगरि तव्हां 10 ॾींहंनि जे रिटन अपॉलॉजी ॾियो त असांखां ट्रैफिक वायलेशन थी आहे। सेकेंड चालान में तव्हांखे 50% ऑफ मिली सघे थो पियो अगरि तव्हां विथिन 14 डेज़ पे कयो, त इहो हिकिड़ो पूरो डिटेल थियल आहे, तव्हां ऑनलाइन पे करे सघो था पिया। अच्छा, तव्हांजो जेको आहे काफ़ी कमु रहियो आहे ह्यूमन राइट्स जे हवाले सां बि, ऐं ह्यूमन राइट्स हिकिड़ो वॾो इशू आहे। असां वटि काफ़ी अहिड़ा मामला थींदा रहंदा आहिनि जंहिंमें जेंडर इक्वेलिटी बि अची वञे थी, डोमेस्टिक वायलेंस अची वञे थो। हिकिड़ो तमामु वॾो केस जेको काफ़ी अरसे खां हली रहियो आहे, अञा ताईं हलंदड़ आहे, प्रिया कुमारीअ जो। उन हवाले सां छा चवंदव? प्रिया कुमारी भला अॼु ॾींहं ताईं बाज़ियाब छो न थी सघी आहे? ॾाढो अनफॉर्चुनेट केस आहे। मां बेसिकली सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जो मेंबर बि आहियां। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन हिकिड़ी स्टैचुरी बॉडी आहे सिंध हुकूमत जी, जंहिंजा जुडिशियल पावर्स बि हूंदा आहिनि, ऐं असां हिन केस खे हाणे खां न जॾहिं खां केस थियो आहे तॾहिं खां फॉलोअप कयूं पिया। ऐं जेकी रिसेंटली कमेटी ठही हुई जंहिंमें 3 हिकु DIG ऐं 3 SSP जा, ही बि असांजी इंटरवेंशन सां ठही 2021 में। ऐं असांजो कमु एज़ अ कमीशन इहो ई हूंदो आहे त ओवरसाइट बॉडी ऑन गवर्नमेंट अथॉरिटीज़ जेके बि हुजनि, उन मथां हिकिड़ो का बि अगरि वायलेशन थिए थी ह्यूमन राइट उन्हनि खां पोइ ई आहे। प्रिया कुमारी जो इशू छा आहे उनखे पहिरियों तव्हांखे सम्झण लाइ स्पेसिफिक केस खे न ॾिसणो पवंदो, ब्रॉडर इशू खे ॾिसणो पवंदो। साउथ एशिया में ऐं बिलख़सूस पाकिस्तान इंडिया में चाइल्ड मिसिंग जा केसिस सभिनि खां वधीक रेशो घणो आहे इंडिया ऐं पाकिस्तान में। लास्ट ईयर 2024 जा मां स्टैट्स थो ॿुधायां, क्रेडिबल ऑर्गेनाइजेशन हिकिड़ी हुई, उन ॾिनो त पाकिस्तान मां तक़रीबन 26 लख ॿार 2024 में गुम थी विया, जंहिंमां लॻभॻि जेको आहे माफ़ कयो 26 लख न हुया, इहो थोरो घटि हिन खां हुयो लखनि में, ऐं 80% कुझु रिकवर थी विया, 80-85%, 15% 16% जो रेशो इहो जेके मिसिंग हुया जो पूरो साल न मिलिया। हर साल चाइल्ड मिसिंग जो केसिस पूरे मुल्क में थियनि था। सभिनि खां वधीक वॾो रेशो आहे पंजाब में, KP में बि आहे, बलूचिस्तान में बि आहे, इस्लामाबाद में बि आहे जेको तव्हांजो कैपिटल सिटी आहे, लाहौर में बि आहे जिते तव्हांजो पूरो सेफ सिटी आहे, हिकिड़ो प्लैंड सिटी आहे, कराची में बि आहे चाइल्ड मिसिंग जो केस। अक्सर आए ॾींहुं तव्हां ख़बरुनि में ॿुधा हूंदो मुल्क जे कंहिं कुंड मां कंहिं न कंहिं 4 ॿार सां ज़्यादती थी वई या ॿार ग़ाइब थी वियो। चाइल्ड मिसिंग जो इशू नेशनल आहे, जंहिंमें हिकिड़ो अनफॉर्चुनेट केस प्रिया कुमारी जो बि थी वियो, त चाइल्ड मिसिंग थी वियो। उन में अगरि तव्हां इन्वेस्टिगेशन ते ॻाल्हाईंदो त पोइ असां ब्लेम बि फिक्स करे सघूं था, कंहिंजी ग़लती हुई कंहिंजी कोताही हुई, असां उन शयुनि में न वेंदासीं विक्टिम ब्लेमिंग में। पर नेवरदलेस अनफॉर्चुनेट इंसिडेंट आहे। हुन में हिकिड़ी अक्सर मां शइ चवंदो आहियां, मां थी सघे थो त तव्हांजे पॉडकास्ट थ्रू चवंदुसि त काफ़ी माण्हू मूंखां बि नाराज़ थींदा, मां चवां हिन खे मज़हबी रंग न ॾियो। हो बेसिकली एट इट्स कोर चाइल्ड अबडक्शन जो केस आहे,
ॿारु गुम थी वञण जो केस आहे। अगरि उहो ॿारु खणिजी वियो आहे त हुन इहो खणी करे न खयो हूंदो त हिंदू आहे त मञी करे न खणा, हाँ या नॉन मुस्लिम आहे मञी करे न किडनैप कयो। बेसिकली ह्यूमन राइट्स जो मसलो आहे न। हुननि किडनैप कयो आहे, उन जे पोयां मोटिव को बि थी सघे थो पियो, हुन में सेक्शुअल अब्यूज़ जो मोटिव बि थी सघे थो, ह्यूमन ट्रैफिकिंग जो मेन इशू आहे त ॿार जेकी ट्रैफिक थी वेंदा आहिनि ॿाहिरि, उहो इशू बि थी सघे थो। अहिड़ा मां काफ़ी शयूं ऑन एयर नथो चवणु चाहियां, अहिड़ा एस्पेक्ट्स हूंदा आहिनि वायलेशन ऑफ ह्यूमन राइट्स, कंहिं बि एस्पेक्ट करे चाइल्ड अब्डक्शन थी सघे थी पई। उन मां नथो सम्झां या जेसिताईं असांजी इन्वेस्टिगेशन आहे उन में का अहिड़ी शइ रिवील न थी आहे त मज़हब जे करे ठीकु आहे उनखे खयों वियो। त अक्सर असांजूं कुझु कहिड़ियूं दुरियूं आहिनि, मुंहिंजो अक्सर दोस्तनि सां डिबेट थी रहंदी आहे, थी सघे थो मां ग़लति हुजां, थी सघे थो मां सही, मुंहिंजो ज़ाती ओपिनियन आहे त हिनखे हिकिड़ो मज़हबी रंग न ॾिनो वञे। चाइल्ड मिसिंग जो केस हिकिड़ो नेशनल इशू आहे, चिल्ड्रन सेफ्टी जे हवाले सां, इहो पूरे मुल्क जो इशू आहे ऐं चइनी सूबनि खे हिन में गॾु वेहणो पवंदो इन शइ खे कंट्रोल करण लाइ। इन जा अराउंड लॉज कमी छा आहे जो अॼु ॾींहं ताईं इहो सॉल्व न थी सघियो आहे केस? ॾिसो, असां वटि जेके एज़ फार एज़ गवर्नमेंट एज़ ह्यूमन राइट्स कमीशन इज़ कंसर्न, असां जेकी बि रिपोर्ट्स घुरायूं आहिनि उन में पुलिस त पंहिंजी पूरी एफर्ट कई आहे, जंहिंमें DNA सैंपल्स हुजनि, जियो फेंसिंग हुजे, मोर देन 1100 घर उनजी तलाशी हुजे, हिकु अधु मोबाइल फ़ोन जो इशू हुयो उनखे खोलाइण जो हुजे, या जेके नियर बाए पॉन्ड्स दरिया या जेके नदियूं हूंदियूं आहिनि उन में हिकिड़ो ख़दशो त मे बी कंहिं कुझु करे उनखे उते विझी छॾियो उहो हुजे, या नियर बाए डिगिंग हुजे, उहा ट्रेस न थी। विच में कुझु अहिड़ा सुराख मिलिया त जेके नॉमेड्स हूंदा आहिनि, जंहिंखे असां खाना बदोश चऊं सिंधी में, त ओड़ो को खाना बदोशनि जो ग्रुप आहे त मे बी उहो को इनखे खणी वियो आहे। पंजाब साइड कुझु अहिड़ा सबूत मिलिया, पर उहा शइ ते वरी विच में रुकिजी वई। त नेवरदलेस इन्वेस्टिगेशन हले पई। कुझु अहिड़ा काफ़ी केसिस बि आहिनि मुल्क में जंहिंमें 8 सालनि खां पोइ ॿारनि जी रिकवरी थी आहे, 5 सालनि खां पोइ ॿारनि जी रिकवरी थी आहे। सिंध में अक्सर ॿिया बि अहिड़ा मशहूरु केसिस आहिनि, जीअं फज़ीला सरकी वारो आहे केस, खोड़ केसिस आहिनि, पर मां सम्झा थो त इहो ॾाढो अनफॉर्चुनेट इंसिडेंट आहे ऐं इनखे असां सभिनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचिणो पवंदो टू एड्रेस द ब्रॉडर इशू डेट इज़ अब्यूज़ अगेंस्ट चिल्ड्रन। सही। अच्छा, जीअं त ज़ाहिर आहे सिंध हुकूमत काफ़ी प्लैनिंग करे रही आहे अॼु खां पंहिंजी सिंध खे अञा एम्पावर करण में, जंहिंमें मास ट्रांज़िट अथॉरिटी वारनि जो बि हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे। इन खां अलावा अची थो वञे सिहत जे हवाले सां, जेको असांजो सिहत जो डिपार्टमेंट आहे, हेल्थ डिपार्टमेंट में, त हिकिड़ो जेको नेचुरली बहिराड़ीअ में ख़ासि तौर ते जेको नियाणियुनि जी सिहत जो इशूज़ आहिनि, घटि उमिरि में जल्दी शादी करणु, वरी उन खां पोइ ॿार ॼणणु, थोरो इन हवाले सां सिंध हुकूमत जो ॿुधायो त कहिड़ियूं प्लैनिंग्स करे? इन हवाले सां सिंध इलाही रेवोल्यूशनरी क़दम खयां आहिनि। सिंध वाहिद सूबो आहे जिथे चाइल्ड जी डेफिनेशन डिफाइन थियल आहे एज समवन हू इज़ बिलो 18। पूरे मुल्क में चाइल्ड जी डेफिनेशन डिफरेंट आहे। पंजाब हुजे, बलूचिस्तान हुजे, KP हुजे, उते पहिरियों चाइल्ड जी डेफिनेशन 14 साल हुई, हाणे 16 सालनि थी आहे। उते 18 सालनि जा ॿार शादी करे सघनि था, पंजाब में हुजे, KP में हुजे, बलूचिस्तान में हुजे। इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी में हीअं सदर ज़रदारी साहिब उनखे जेको आहे इन्फोर्स कयो आहे, हुते हाणे 18 साल थी वई आहे। सिंध चाइल्ड मैरिज रजिस्ट्रेंट एक्ट आहे 2013 जो, मतिलबु हीअ अलाए घणा साल पहिरियों असां हीअ कानून खणी आयासीं त जंहिंमें 18 सालनि खां गॾु जेकी बि न्याणी हूंदी, चाहे उहो छोकिरो हुजे छोकिरी हुजे, हुननि जी शादी इलीगल हूंदी, इलीगल आहे, गैर क़ानूनी हूंदी। त नेचुरली शादी थींदी न, त अहिड़ा केसिस न हूंदा। त इन में असांने इलीगलाइज़ कयो आहे ऐं चाइल्ड खे डिफाइन कयो वियो आहे। ऐं इन में सिंध गवर्नमेंट जी 0 टॉलरेंस पॉलिसी आहे। तव्हां इलाही काफ़ी मशहूरु केसिस बि ॾिठा हूंदा, जीअं कराची मां दुआ ज़हरा जो केस हुयो, घोटकी मां रीना रवीना जो केस हुयो। हाणे इन्हनि में तव्हां हिकिड़ो मेन शइ फोकस कयो, कराची मां दुआ ज़हरा खे अगरि शादी कराइणी आहे त उनखे पंजाब छो था खणी वञनि? कराची में करायो न। घोटकी मां रीना रवीना खे खणी वञिणो आहे त पंजाब छो था खणी वञो? इस्लामाबाद करायो न सिंध में शादी। छो सिंध जो कानून तव्हांखे इजाज़त नथो ॾिए? द मोमेंट यू प्रेज़ेंट हर फॉर एनी निकाह, तव्हांजी जेको आहे उते तव्हां अरेस्ट थी वेंदो। सही। आरज़ू राजा हिकिड़ी क्रिस्चियन छोकिरी हुई, बिलो 18, ताईं कराची मां हिकिड़े अर्बन एरिया मां उनखे अंडर एज शादी यारी कन्वर्जन जो केस हुयो। छो ज़रूरत पई उनखे? हाणे उहो किथे आहे? छो हुन में शादी करण जी के बि ओड़ी महिल गवर्नमेंट इंटरवीन करे उनजी कस्टडी वरिती, उहा शेल्टर होम में हली वई, हाणे शेल्टर होम में आहे। त सिंध जो कानून ॾाढो रेवोल्यूशनरी आहे इन दिस रिगार्ड कि ॿारनि जी डेफिनेशन इज़ जेको आहे समवन बिलो 18
सही। ॿिए पूरे मुल्क में न आहे त नेचुरली जेको आहे असां इन में ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे ऐं इन में सिंध इलाही अॻिते आहे बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ तव्हां। जीअं हाणे जॉब पोर्टल्स आहे, सिंध जॉब पोर्टल्स में त इंसानु जॉब जे लाइ अप्लाई करे थो, नौकिरी मिली थी वञे, पर नौकिरीअ खां हटी करे बि हाणे उहो दौरु आहे त इंसानु किथे नौकिरी न करे ऐं फ्रीलांसिंग करे पंहिंजो को बिज़नेस करे या वरी एंटरप्रेन्योरशिप जी तरफ़ वधे। त इन हवाले सां मां सोचियो त यूथ खे हिकिड़ो नओं ॼण त हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर मिली वियो आहे इन फ्यूचर जे लाइ। अगरि उहो अॼु खां ई असांजा ॿार महिनत कनि था, अॼु खां ई असांजा ॿार, असांजो नौजवान अगरि एंटरप्रेन्योरशिप जी तरफ़ वञे थो त इन में सिंध हुकूमत उनखे केतिरो सपोर्ट कंदी? सिंध गवर्नमेंट जो पूरो बेनज़ीर यूथ प्रोग्राम जेको आहे असां उन हिसाब सां हले पियो टू एम्पावर देम विथ रिगार्ड्स टू पॉलिशिंग देयर स्किल्स। त हू जेकी बि डिजिटल लिटरेसी हवाले सां एंटरप्रेन्योरशिप जे हवाले सां फ्रीलांसिंग करणु चाहिनि त उनमें पूरो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट थ्रू उनखे ट्रेन थो कयो वञे। लास्ट ईयर 2021 खां हाणे ताईं ऑलमोस्ट 25,000 खां वधीक ॿार हिन में ट्रेन करे चुकी आहे सिंध गवर्नमेंट डिजिटल लिटरेसी हवाले सां पिया। ऐं हींअर बि असांजी मीटिंग थी CM हाउस में हिकिड़ो पूरो गूगल जो डेलीगेशन आयो जेके ऑफर करनि पिया उहे यूनिवर्सिटीज़ में वञी करे स्लॉट्स ॿारनि खे त उनखे डिजिटल लिटरेट कंदा। त एंटरप्रेन्योरशिप जो मेन कंपोनेंट हूंदो आहे डिजिटल लिटरेसी। वंस यू डिजिटल लिटरेट त नेचुरली यू विल कैच अप विद द वर्ल्ड। एंटरप्रेन्योरशिप में तव्हांखे जॾहिं तव्हां कनेक्टेड हूंदा विद द वर्ल्ड पोइ अपॉर्चुनिटीज़ मिलंदी। सिंध गवर्नमेंट डिजिटल लिटरेसी लाइ कमु करे पिया हवाले सां। अच्छा, सिंध जॉब पोर्टल्स छा हिते सिर्फ़ु सरकारी जॉब्स ई मिलनि थियूं, गवर्नमेंट जॉब्स ई मिलनि थियूं या प्राइवेट जॉब्स बि मिलंदियूं आहिनि? अच्छा, 2 पोर्टल आहिनि सिंध गवर्नमेंट जा। हिकिड़ो त हींअर रिसेंटली लॉन्च थियो आहे सिंध जॉब पोर्टल। हे सिर्फ़ु सरकारी नौकरियुनि लाइ आहे। सरकारी नौकरियूं 5 ग्रेड खां वठी 15 ग्रेड ताईं, 5 ग्रेड खां घटि वारी न ऐं 16 ग्रेड 15 ग्रेड खां वधीक वारी न। इहो सिर्फ़ु असां गवर्नमेंट जॉब लाइ। रही ॻाल्हि प्राइवेट सेक्टर जॉब्स जी, अॼु खां 3 महीना पहिरियों चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब हिते CM हाउस कराची में लॉन्च हिकिड़ो ॿियो पोर्टल जेको सिंध गवर्नमेंट जो आहे वर्क फोर्स सिंध नाले सां। उन में जेके बि नौकरियूं आहिनि बिलो 5 ग्रेड जेके नॉन टेक्निकल जंहिंखे जॉब्स चऊं त उहे तव्हांखे हुते मिलंदियूं। ऐं जेको बि प्राइवेट सेक्टर जूं नौकरियूं पूरे सिंध में पब्लिश थींदियूं। मल्टीपल जो तव्हां ख़बर कंहिं बि प्राइवेट इदारे खे नौकरी खपंदी आहे एडवर्टाइज़मेंट ईंदो आहे, कॾहिं को हिकिड़े अख़बार में ईंदो आहे, कॾहिं को ॿिए अख़बार में ईंदो आहे। उन सभिनि खे जमा करे उते आई वर्क फोर्स सिंध गवर्नमेंट रखे थी प्राइवेट सेक्टर तरफ़ां। त प्राइवेट सेक्टर खे बि मर्ज करे छॾियो आहे विद दैट कि अगरि कंहिं प्राइवेट सेक्टर में नौकरी खपे उहो तव्हांखे आई वर्क फोर्स सिंध ते मिलंदी। 5 ग्रेड खां घटि जी खपे उहा बि तव्हांखे हुते मिलंदी। त उहो पूरो पोर्टल आहे आई वर्क फोर्स सिंध। ओके, वंडरफुल। थैंक यू सो मच सुखदेव फॉर योर टाइम। ऐं जेके ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, आई होप त आवाम ताईं तव्हांजो पर्सपेक्टिव बि पहुची वियो हूंदो। ऐं जेके बि सवाल जवाब आहिनि, छो त असांजो हीउ पॉडकास्ट अनफोल्ड विद बाग पीरज़ादा जो मेन मक़सदु उहो आहे त उहे सवाल जेको आम इंसान तव्हां ताईं नथो पहुची सघे त असांजे पॉडकास्ट जे थ्रू असां अव्हां खां उहे सवाल कयूं ऐं अव्हां जा जवाब उन्हनि ताईं पहुचनि। ऐं उमेदु आहे नाज़रीन तव्हांखे सुठो लॻो हूंदो जो प्रोग्राम। ईंदड़ वरी बि पॉडकास्ट में वरी हिकिड़े ख़ूबसूरत ऐं बहितरीन शख़्सियत सां गॾु हाज़िर थींदसि। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, असांखे दुआनि में यादि रखिजो। अला भाई।